अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। त अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार ऐं हवेली जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों, अॼु लोकेशन ॾिसी रहिया हूंदा वे त हीअ लोकेशन चेंज आहे। मुंहिंजो नंढो भाउ आहे शाहिद हुसैन, एडवोकेट शाहिद हुसैन, ही उनजी ऑफिस जो सेटअप आहे। ऐं आईंदा कुझु वीडियोज़ जेको आहे हिन ऑफिस में मां रिकॉर्ड कंदुसि। एडवोकेट शाहिद हुसैन हिकु सोशल वर्कर, तमामु बहितरीनु माण्हू आहे जेको तमामु बहितरीनु कमु करे पियो। उन सां गॾु सोशल वर्कर बि आहे, जेके इशूज़ आहिनि असांजा उन ते बि कलम बि खणंदो आहे ऐं उनजो ते आवाज़ बि उथारींदो आहे। त पहिरें हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो त पोइ हलूं था ड्रामा सीरियल तकरार ॾे। त दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जेको आहे उनमें राणी ऐं मीर जो जेको किस्सो आहे उहो हिन हद ताईं पहुतो आहे त बहावल ख़ान हाणे राणी ऐं मीर खे क़तल करण जी साज़िश ठाहे पियो। बख़्त जेको आहे उहो राणी ते जे हुनजी हमेशह नज़र हूंदी हुई, हाणे बख़्त जेको आहे उहो चए थो त माण्हू गॾु करे मीर ते जेको हमिलो कराइजे ऐं हू चाहे थो त राणी क़तल न थिए, जीअं मां हुन सां शादी कयां। हीअ हिन जी हिकु प्लानिंग आहे, हिकिड़ी चाल आहे। ओॾऊं पंहिंजो बहावल ख़ान, ओॾऊं नवाब ख़ान जी जेका चाल आहे, नवाब ख़ान पंहिंजी चाल में मूसा खे फसाए वेठो आहे। मूसा जी शादी कराए उनखे एतबार ॾियारियो आहे त मां तोसां सचो आहियां। हाणे चए थो त तुंहिंजा दुश्मन जेके आहिनि मुंहिंजा आहिनि, मुंहिंजा दुश्मन तुंहिंजा आहिनि। नवाब ख़ान हाणे मूसा खे चए थो त मुंहिंजे दुश्मननि मां हिकिड़ो दुश्मन जेको आहे उहो तोखे ख़तमु करिणो आहे। उन ते मूसा चएसि थो त नवाब ख़ान कहिड़ो उहो दुश्मन आहे? हो चए थो त सिजावल ख़ान। हीअ चए थो त सिजावल ख़ान ऐं बहावल ख़ान ॿई अव्हांजा दुश्मन आहिनि, त अव्हां बहावल ख़ान जी छो मदद करणु चाहियो था? नवाब ख़ान चए थो त बहावल ख़ान मुंहिंजो माइट रिश्तेदार बि आहे, बिरादरी जो बि आहे। उनखां सिजावल ख़ान जेका आहे असांजी छोकिरी खणाए वियो आहे। उन ते मूसा खे यकीन अची वञे थो। मूसा हाणे बहावल ख़ान ॾे ईंदो, बहावल ख़ान खे चवंदो त सिजावल ख़ान खे ख़तमु करण में असां तव्हांजी मदद कयूं। उन ते बहावल ख़ान चवंदुसि त अव्हांजी का बि ज़रूरत नाहे, अगरि मूंखे ज़रूरत पई त मां पाण माण्हू गॾु करे हुन ते हमिलो कराए सघां थो, पर तुंहिंजी मूंखे ज़रूरत नाहे। मीर खे खाज बणाईंदुसि या मीर जो खाज बणिजी वेंदुसि, पर तोखे विच में न आणींदुसि। छो त विच में जेके नवाब ख़ान हिननि जे विच में इख़्तिलाफ़ात विधा, उन में हीअ जेको हिक ॿिए खां परे थी विया आहिनि। त ईंदड़ जेका क़िस्त आहे उहा तमामु ज़बरदस्त थियण वञे पई। मीर ते हमिलो बि कराईंदा ऐं नवाब ख़ान पंहिंजी चालनि में कामयाब बि थींदो। ड्रामा सीरियल हवेली हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त हले पियो, पंहिंजी मक़बूलियत ॾांहुं वञे पियो। ड्रामा सीरियल हवेली जे जेको डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहिबु, वधि खां वधि महिनत करे पियो। सोहराब पंहिंजे कमदार ते वञी घर ते चढ़ाई जेका कई आहे, उन जो जेको फ़ैसिलो आहे उहो वेंदो पीर अमजद ॾांहुं। पीर अमजद जेको आहे हिन वक़्तु परेशान लॻो पियो आहे, छो त पीर अमजद जेका गोरी सां मुहबत आहे, गोरी हिन जी ज़ाल आहे। मूं अॻी क़िस्त में मूंखां हिकिड़ी ग़लती थी वई त मूं चयो गोरी तलाक वरिती अथसि। न, गोरी जेका आहे हिन वक़्तु हुन जी ज़ाल आहे, हिन खे छॾे हली वई हुई ऐं हुन मां हुन जी जेका धीउ थी आहे, हाणे हुन धीउ खे शक पइजी वियो आहे, जेका इहा ॻाल्हियूं सभु हुन जूं ॿुधी वठे थी ऐं चवे थी त हीअ तुंहिंजा ऐं पीर अमजद जा नाजाइज़ तालुकात आहिनि। इहे हिन ते हुन जी माउ वॾी ग़मगीन आहे। होॾऊं पीर अमजद जी जेका घरवारी आहे, उनजो प्रेशर पीर अमजद ते वधंदो थो वञे ऐं हीउ तमामु वॾो प्रेशर आहे। घरू मसइलो आहे, घरू मसइले ते हू तमामु घणो डिस्टर्ब थी चुको आहे। ओॾां जेको सहाफ़ी क़तल थियो आहे, हिकिड़ो जेको पीर सोहराब
पीर अमजद जी बनी में एक लाश जो सटायो हुयो उहो सहाफ़ी जो है पीर सोहराब के खिलाफ़ हुन लिखियो हुयो ऐं उनके कत्ल कराए हुन जो लाश है वो पीर अमजद जी ज़मीन में सटाए तो जीअं हिन कत्ल जो सॼो शक पीर अमजद ॾांहुं वञे पर पीर अमजद ऐं SHO उन कातिल के ॻोल्हण में लॻा पिया आहिनि। ओॾऊं ही जो SHO आहे प्रेस क्लब में पहुचे तो उन्हनि खे ॿुधाए थो, उन्हनि जी तस्वीर ॾेखारे थो। हाणे ही जो मामिलो आहे हाणे अॻिते हली ही मामिलो वॾो हाईलाइट थींदो। इन मामले ते जेको पीर सोहराब आहे उन जूं मुंडी के पकड़ियो वेंदो। होॾऊं मां पीर अमजद ॾे ईंदी त पंहिंजी धीउ जो संग असांखे ॾियो, असां शादी कई, पर पीर अमजद चवंदुसि त हुनखे पहिरियों सुधारियो, हू शराबी आहे, ज़ानी आहे, हू व्याज खोर आहे। जॾहिं ही सभु शयूं हुन मां ख़तमु थींदियूं पोइ पंहिंजो न्याणी जो मां संग पीर सोहराब खे ॾींदुसि। पर हिन महिल हू अहिड़ी हालति में नाहे, असां गादी नशीन आहियूं, असांजी एतिरी इज़त आहे ऐं असीं कंहिं लुचे लोफर खे धीउ ॾियूं इहा सुठी ॻाल्हि न हूंदी। त उनखां पोइ ड्रामो मुहबतनि जो माॻ बि अवां ॾिसो पिया, सभु शहर ॾे आया आहिनि, केॾियूं ॾुखाइनि खे मुंहुं ॾियनि पिया। ऐं ड्रामा सीरियल दौलाब जेको हाणे रिकॉर्ड थियण वञे पियो उन जे बारे में मुकम्मल अव्हांखे ॼाण ॾींदासीं। मुकम्मल हुनजी वीडियो ठाहींदुमि, केतिरी कास्टिंग आहे, केरु केरु कास्टिंग आहे, उहा बि जल्द वीडियो ठाहींदुसि। चंड ग्रहण बि हिन वक़्तु तमामु ज़ोर ऐं शोर सां हुनजी रिकॉर्डिंग हली रही आहे, छो त मुहबतनि जे माॻ ऐं तकरार खां पोइ इहे ड्रामा हलणा आहिनि। त इन ते पंहिंजा लिए संचड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।